केर आयो तव्हां? तुंहिंजी मौत। आखिर मां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? असांखे तुंहिंजो घर खपे। घर खपे? मां काॾे वेंदुसि ऐं मुंहिंजो भाउ काॾे वेंदो? तूं पंहिंजे भाउ खे ख़तम करे छॾ। छा? मां पंहिंजे भाउ खे मारां? हा, न, ईअं मां न कंदुमि। तोखे ईअं करिणो पवंदो। मां ईअं नथो करे सघां। हू मुंहिंजो भाउ आहे, मूंखे छो मारां? न त असां तुंहिंजी जान वठंदासीं ऐं तोखे ॾाढो तड़पाईंदासीं। कहिड़े वहल में फसायो थो? मां तव्हांजी कहिड़ी चोरी कई आहे? बिल्कुलु तोखे ईअं ई करिणो पवंदो। मां छा कयो आहे तव्हांजो? मां नथो ईअं करे सघां। हू मुंहिंजो भाउ आहे। जेकॾहिं तोखे पंहिंजी जान प्यारी आहे त जल्दी पंहिंजे भाउ खे ख़तम कर। जेकॾहिं पंहिंजो जान प्यारी आहे त तूं असांखे ख़तम करणु रहंदासीं, पर चुकियासीं, तड़पाईंदासीं ऐं तुंहिंजे भाउ खे बि तोखे बि पंहिंजी क़ैद में कंदासीं। हेॾां अचु, मां थो चवां हेॾां अचु। जेकॾहिं असांजो ही कमु न कंदे तोखे असां बर्बाद, तबाह, निश्तो नाबूद करे छॾींदासीं। हा, ते भाउ खे बि तोसां गॾु मारींदासीं। मूंखां इहो कमु थी नथो सघे। मां कीअं कयां? ग़लती तो करीं, वॾी ग़लती तो करीं। जेकॾहिं कमु न कंदे त पोइ असांखे ई करिणो पवंदो। हलियो वञ हितां, हलियो वञ, हलियो वञ, हलियो वञ। तो पंहिंजे भाउ खे ख़तम न आहे कयो। असां हींअर तुंहिंजे घर जे वेझो अची आहियूं। जेकॾहिं तूं नथो मञी त
हाणे असां तोखे पंहिंजे क़ैद में कयो आहे ऐं जीअं असां चवंदासीं ईअं ई तूं कंदे तोखे ख़बर ई न लॻंदी। असां तोखे मारण लाइ हींअर ई मारे सघूं था ऐं तुंहिंजे भाउ खे बि मारे सघूं था, लेकिन असांखे तो ते तरस थो अचे। असीं हिन लाइ तोखे छॾींदासीं ऐं तूं पंहिंजे भाउ खे मारे छॾ। हलियो वञ हाणे, हलियो वञ, हलियो वञ। मुकाम ते बाबा जी क़बर ते अॼु वन जेको आहे उते दुआ वग़ैरह घुरी आहे ऐं थोरी माना सफ़ाई कयूं आहे क़बर जी। वेंदुमि अॼु मूंखे कमु आहे शाम जॾहिं मूंखे वक़्तु लॻो त मां शाम जो हलियो वेंदुमि। हल ठीकु आहे जीअं तुंहिंजी मर्ज़ी। ठीकु आहे पर यादि रखजांइ ज़रूरु ईंजांइ शाम जो। ठीकु आहे हा भले तूं वञ। वालेकुम सलाम। ॿे हाल काॾे तयारी आहे? बाबा जी क़बर ते पियो वञे। अच्छा सही आहे। ठीकु आहे तूं भले वञ ऐं जेको आहे मूंखे देरि पई थिए ॾाढी, मां हाणे हलां। ठीकु आहे हा भले तूं वञ। ठीकु आहे हा त पंहिंजो ख़्यालु रखिजो। ठीकु आहे ठीकु आहे भले ठीकु आहे। मां दुआ घुरंदुमि, मूंखे देरि पई थी। अल्लाह हाफ़िज़। यार मूंखे ख़बर न आहे हले छा थींदो हूंदो आहे। मूंखे चेल में दर्द आहे, जिस्म पूरे में दर्द आहे। अच्छा हा ईअं करो तव्हां हिते आराम करो, मां तव्हांजे लाइ हितां पाणी बि भरे अचां। हा तव्हां पाणी पींदा आहियो पोइ शायदि मथां ठीकु थी वञो तव्हां आराम करो। ठीकु आहे मां हिते सुम्हां। हा मां वञां थो।
जी थो मां हिते पूरो पानी ॻोल्हियुमि पर भरबट में पानी किथे नथो मिले यार हल हितां वॾियूं मखलूकात इनमें पयूं मुक़ाम में ना कर यार हल हितां पोइ हल 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 कहिड़ी भला आहे यार ही उहा ई त आहे जंहिंखे राति जंहिंजी मां धुलाई करे आयुमि अच्छा वरी बि अची वियो ॾाढी बे आहे हाणे तूं थोरो साइड थी मां इनखे ॾिसां थो ईअं सबक सिखायसीं करे आयो मां सबक अच्छा ॾाढो परेशान करे रखियो उन ॾींहुं बि जॾहिं राति जो पाण हलियासीं मुक़ाम में इहो ई हुयो आदम इहो हुयो हा इहो हुयो लेकिन मां हुनखे ॾाढी बि धुलाई करे आयुमि लेकिन पोइ बि न मुड़ियो हिते बि अची वियो अच्छा हा हाणे उथण जोॻो मां उनखे छॾे बि न आयो हाल करूं
तू छो परेशान है? बस यार समझ नथी लगे। अच्छा वो जो शख्स मूते हमलो जै कयो अची मूंखे उनजी ख़बर नथी लगे ऐं मूंसां मुक़ाम में एॾो वॾो हादसो थियो उनजी भी मूंखे ख़बर नथी लगे। आख़िर वजह कहिड़ी आहे? ॻाल्हि छा आहे? मूंखे अल्लाह खैर कंदो, तू परेशान न थी। अल्लाह को न को रस्तो पंहिंजे लाइ कढंदो ज़रूर। ख़बर लगी वेंदी तीन जो राज छा आहे। बस यार समझ नथी लगे अलाए छा थींदो। अल्लाह ही बेहतर ॼाणे थो। यार फिलहाल जी अजकाल आई यार खबर ना है। अल्लाह खैर करे केड़ो कम तक खबर ना है। काल खणे तो खबर पे। हेलो हेलो जी साईं। बिलावल थो ॻाल्हायां। जल्दी मूं वटि पुॼी वञो। तव्हांखे हिकिड़ो कमु ॾियणो आहे। जी साईं जी। मां हींअर ई तव्हांजी उतार ते पहुंचा थो। मां तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। जल्दी अचो। ठीक है साईं ठीक है। ये तव्हांजो हुकुम। अचां थो साईं जल्दी अचां। अच त हलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं ॿियो ख़ैर आहे? अहिड़ा ठीकु। पुछो साईं तव्हां जेको कमु चयो असां पहुची विया आहियूं। हुकुम कयो साईं। हिकु शख़्स खे मौत जी निंड सुम्हाइणी। तव्हांखे मां पैसा ॾींदुमि। तव्हांखे जेतिरा पैसा खपनि उहो मां ॾियां थो, लेकिन उन शख़्स खे हिन दुनिया जहान ते घुमणु नाहे ॾिनो। साईं असां तव्हांजो कमु करण लाइ तयारु आहियूं। उहो कहिड़ो शख़्स आहे जंहिंखे मारणो आहे? असांखे उनजी फोटू त ॾियो। फोटूं जी ज़रूरत नाहे। ऐं सम्झ जेकॾहिं हू तव्हांजे साम्हूं अची वियो हू बि मूं जहिड़ो नज़र ईंदो तव्हांखे। मुंहिंजो भाउ। तव्हांजो जी भाउ? हा। तव्हांखे कम सां कमु ऐं तव्हांखे पैसा मां ॾियां थो। ठीकु आहे साईं तव्हांजो जीअं हुकुम। वधीक तव्हांजो पुछण जो कोई हक़ न आहे। ठीकु आहे। ठीकु। ऐं हा रही ॻाल्हि तव्हांजे पैसनि जी, पैसा कमु करण खां पोइ तव्हांखे घर पंहिंजे मिली वेंदा। ठीकु आहे।
यार गाल तो बुध भा के छो थो मारण चाहे। बस कर, तोखे ख़बर ना है पाण खे जेको कम ॾिनो वियो आहे पाण उहो कंदासीं। पर हिकिड़ी भाउ ॻाल्हि खे न थींदी मराए आहे। कंहिंखे बि मराए, पंहिंजो इहो कमु आहे जेको करिणो आहे। अॼु हुनखे मौत ॾियणो आहे, मौत पंहिंजो कमु आहे जेको उहो कंदासीं। अॼु हुनखे मौत जी ॾिण पाइणी आहे। अच त हलूं। हो थो चई। तूं टेंशन न कर, ही डंडो मूंखे ॾे, ठीकु आहे, हिके ई डंडे सां खेल ख़तम कंदोसांस। ठीकु आहे। अच त हलूं। करे वञी थो, हिते ई पंहिंजे इलाइक़े में घुमण फिरण ॿियो छा ही करण? तुंहिंजो इलाइक़ो न आहे। मुंहिंजो न आहे बाक़ी तुंहिंजो आहे। बाक़ी न त छा असांजो आहे। अॼु तुंहिंजी मुंडी तुंहिंजे धड़ खां अलॻि करे छॾींदा। तोखे रत जा नीर वारींदासीं। मां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? मूंखे छो था मारणु चाहियो? मां तव्हांजी कहिड़ी चोरी कई आहे? मां ग़रीब मिसकिन माण्हू, मुंहिंजो रस्तो छॾियो। ॿुधाए तोखे कहीं मोकिलियो आहे मूंखे मारण जे लाइ? ॿुधाए। तुंहिंजे भाउ असांखे पैसा ॾिना आहिनि तोखे मारण जे लाइ। छा तूं कूड़ थो ॻाल्हाईं? मुंहिंजो भाउ ईअं करे नथो सघे। तुंहिंजे भाई असांखे पैसा ॾिना आहिनि, मां सच चवां थो, मुंहिंजो इतबार कर।
क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा। अब क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा। पहले सोचा होता पागल, अब रोने से क्या होगा। अब क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा। तुम दिल का रोते थे, वो दिल में क्या होना होगा, जो होगा अच्छा होगा। यार से गम कह कर तो खुश हो, लेकिन तुम ये क्या जानो। यार से गम कह कर तो खुश हो, लेकिन तुम ये क्या जानो। तुम दिल का हंसता होगा। अब क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा। आज किसी ने दिल तोड़ा तो हमको जैसे ध्यान आया। आज किसी ने दिल तोड़ा तो हमको जैसे ध्यान आया। जिसका दिल हमने तोड़ा था, वो जाने कैसा होगा। अब क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा। कुछ पल मुझको दे दो, बाकी सारे दिन लोगों। मेरे कुछ पल मुझको दे दो, बाकी सारे
सोच क्या होना है, जो होगा अच्छा होगा। जो खबर तव्हांजी इहा हालत कंहिं कई आहे? साईं जंहिं कम लाइ तव्हां मोकिलियो वो वॾो होशियार ऐं चलाक निकितो। असांखे ॾाढी मार कढियईं ऐं हू भॼी वियो, असांजे हथनि मां बची वियो। तव्हांखे हिकिड़ो खसीस कमु चयो हुई, लेकिन तव्हां खां उहो ई न थी सघियो। हैफ़ आहे तव्हांजी जवानी ते हैफ़ आहे। साईं असां ॾाढी कोशिशि कई, असां हुनखे ॾाढो मारियो, लेकिन उहो असांजे हथनि मां छॾाइजी वियो, भॼी वियो उहो। अड़े हू हिकु ॼणो, तव्हां ॿ ॼणा हुयव। डरी वञो मुंहिंजी अखियुनि खां, डरी वञो, हलिया वञो, मां पाणे ॾिसी वठंदोसां। मूंखे मुंहिंजी असलियत जी ख़बर पइजी वई। लॻे थो इहो मूंखे कमु पाण खे करणो पवंदो। बख़्तावर, तोखे ख़बर न आहे तूं छा करे रहियो आहीं। छा थो ॿुधां? अड़े तूं भाउ थी करे मूंखे मराई, मूंखे उन मुक़ाम ते मोकिलियो, मुंहिंजो ई प्लान हुयो। अफ़सोस आहे, मूंखे तुंहिंजी सोच ते अफ़सोस आहे। शायदि तूं भुली थो। अड़े तूं माण्हुनि जे चवण ते लॻी, तूं रत जा रिश्ता थो भुलाहीं। माण्हुनि जे चवण ते लॻी, तूं रत जा रिश्ता थो विसारी। रिश्तनि जी ॻाल्हि थो करी, माण्हुनि जे चवण ते त रत जा रिश्ता तो विसारे छॾिया। पंहिंजे नंढे भाउ खे मराइण जा ख़्याल तो रखिया आहिनि। जेकॾहिं अमाए बाबा जे बारे में सोची हा, मूंखे नंढो भाउ सम्झी हा, इहो ग़लति क़दम कॾहिं न खणी हा। तूं कॾहिं न इएं सोची हा मुंहिंजो भाउ आहे नंढो। अफ़सोस आहे, मूंखे तुंहिंजी सोच ते अफ़सोस आहे। तूं अकेलो न आहीं मिल्कियत जो मालिक, अकेलो न आहीं जायदाद जो मालिक, मां बि आहियां। जायदाद जो मालिक आहियां, मां तुंहिंजो भाउ आहियां। मूंखे ॻोल्हा, नया मां हिकिड़ो किरर बाल करण छॾे आगे गुजारे न थो सघी। ख़तम थी वई आहे तुंहिंजी धीउ।
खुदा जी लठ ॾाढी बेआवाज़ आहे जॾहिं तोखे तोखां हिसाब हाणे मुंहिंजो मालिक वठंदो मुंहिंजो ख़ुदा कंदो तोसां इंसाफ़ सदा तोखे मुंहिंजो ख़ुदा ई ॾींदो मां तोखे कुझु नथो करे सघां लाल देहाल कीअं अचणु थियो असां ग़रीबनि ॾे रणवीर तोखे त यादि आहे जॾहिं मां तोखे फोन कयो हुयो जी ऐं मां तुंहिंजे माण्हुनि जे लाइ तोखे चयो हुयो त तूं पंहिंजा माण्हू मोकिल हिकु शख़्स खे ख़तमु करिणो आहे पर अफ़सोस तुंहिंजा माण्हू हिननि खे खामखा तूं ईअं पैसनि ते रखियो आहे हिकिड़ो माण्हू हिननि खां न मुहियो ही मां छा थो ॿुधां तव्हां वाकई मार खाई आया हो तव्हांखे त ख़बर आहे न मुंहिंजे नाले खां पूरो शहर ॻोठ पाड़े वारा डिॼंदा आहिनि ऐं तव्हां हिकिड़े मामूली शख़्स खां मार खाई आया हो अफ़सोस आहे रणवीर मां थो चवां ही तुंहिंजा माण्हू ही नाकारा कंहिं कम जा न आहिनि मां थो चवां त तूं पाणी हलियो वञ ऐं तूं पाणी इहो कमु कर छो जो जॾहिं
काडेड़े मोटी आया हो? साईं मूंखे ख़बर आहे रोज़ानो घर वारी रोड साईं तो वेंदो आहे। अगर तू चाहे तो उनके शाम खंबे खणी अचूं तुंहिंजी उताक ते। सिर्फ तू हुकुम दे। देर छाजी आ? ठीक आहे असां अॼु शाम उनके खंबे खणी ईंदासीं। हलिया वञो तव्हां। अचो हलूं। जो साईं खणी आया हुउसि। अरे ॿियो हाल? ही बच्चो आहे। अरे हिडे हे छा करे आया हो तव्हां? ही त बिलाल आहे। साईं हे बिलाल ना आहे, ही बिलाल जो भाउ बख्ता वारा आहे। छा? हाँ, हिक ॿिए जूं शक्लां ॾिनि था। पर भाउ खे छो मारण थो चाहे? वो साईं उन खां पुछो हा। हेलो बिलाल, तुंहिंजो कमु थी वियो आहे। कोवो कुर्की में फासी वियो आहे। जेकॾहिं तूं चवीं हिते ख़त्म था कयूंसि, ठीकु आहे पोइ हेॾी खणी था अचूं। अरे ॿधोसि मूं खणी हलसि हिनखे। ॿधो मूं खणी था हलूंसि। छा करिणो आहे बॉस ॿुधाईंदो। पानी खड़ी आ मुंह में आनस होश में आनस। ये हाल कुछ होश आयो? अरे वठोस करस बुझ बुझ। बस अच्छा जो बिलाल खे तो ॾिसूं था हिन कम खे। अरे तूं जेको हिन जो ख्याल कर
मां बिलाल खे ॾिसां अञा ताईं आयो न आहे अचो रे तव्हां ॿ ॼणा मूंसां गॾु वञो रदी असांजे तूं हथनि मां छॾाइजी वे अॼु तुंहिंजो अहिड़ो असरु कंदासीं ज़िंदगी भर यादि रखंदे हे छा थियो हा छा थियो दास वार तो खून बख्तावर भी छॾायो छा थियो ॻोल्हियो न बख्तावर करियो अॼु इहो लॻे थो उन ई मारियो आहे हिनखे हाणे हिनखे हितां खणी वञो टिकाणे लॻायो अगरि इहा लाश बिलावल ॾिठी वो छा चवंदो हल खणोसि हेलो लो छा थियो ख़बर ना है ना ते का ख़बर ना है हले गाॾे भॼी गज़ब थियो हाणे मां बिलावल खे कहिड़ा मुंहुं ॾेखारींदुसि तू हिते आहीं तू पंहिंजी मौत खे सॾ ॾिनो आहे हिते बीही करे मौत के मुंह सर न आहे ॾिनो मौत के तो तव्हां दावत ॾिनी आहे अॼु तुंहिंजी मौत जो तमाशो दुनिया ॾिसंदी
हाणे मुंहिंजी मौत जो तमाशो दुनिया छा मां तव्हांजा हद हद कपे दिलनि खे खाए छॾींदुसि ऐं तव्हांजे गोॾनि जूं ढकणियूं मुकुनि सां लाहे छॾींदुसि अॼु त तूं मुंहिंजे हथ मां छॾाइजी लेकिन रोज़ केतिरो बचंदे जॾहिं मुंहिंजे हथ में आहे तुंहिंजा मां टुकड़ा टुकड़ा करे नारे में लोड़े छॾींदुसि न छॾींदो साईं।